टंडेजाम में टंडेलयार में कच्चे शराब सबब जानी नुकसान बावजूद मंशियात सिरे हलंदड़ आहे। उस्मान शाह हुड़ी नसरपुर चंबड़ ऐं झंडेमरी में मंशियात सरेआम हलन लगी आहे। मुख्तलिफ थाणनि जी हदुनि में चर्स शराब मेनपुड़ी ऐं गुटके जो विकिरो जारी आहे। मंशियात वापराइण सबब केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। टंडेजाम ऐं टंडेलयार में कच्चे शराब सबब जानी नुकसान थियण बावजूद मंशियात सरेआम हलंदड़ आहे। उस्मान शाह हुड़ी नसरपुर चंबड़ ऐं झंडेमरी में मंशियात सरेआम हलन लगी आहे। मुख्तलिफ थाणनि जी हदुनि में चर्स शराब मेनपुड़ी ऐं गुटके जो विकिरो जारी आहे। मंशियात वापराइण सबब केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। टंडेजाम ऐं टंडेलयार में कच्चे शराब सबब जानी नुकसान बावजूद मंशियात सरेआम हलंदड़ आहे। उस्मान शाह हुड़ी नसरपुर चंबड़ ऐं झंडेमरी में मंशियात सरेआम हलन लगी आहे। मुख्तलिफ थाणनि जी हदुनि में चर्स शराब मेनपुड़ी ऐं गुटके जो विकिरो जारी आहे। मंशियात वापराइण सबब केतिरियूं इंसानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। टंडेजाम ऐं टंडेलयार में कच्चे शराब सबब जानी नुकसान बावजूद मंशियात सरेआम हलंदड़ आहे। उस्मान शाह हुड़ी नसरपुर चंबड़ ऐं झंडेमरी में मंशियात सरेआम हलन लगी आहे। मुख्तलिफ थाणनि जी हदुनि में चर्स शराब मेनपुड़ी ऐं गुटके जो विकिरो जारी आहे। मंशियात वापराइण सबब केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। टंडेजाम ऐं टंडेलयार में कच्चे शराब सबब जानी नुकसान बावजूद मंशियात सरेआम हलंदड़ आहे। उस्मान शाह हुड़ी नसरपुर चंबड़ ऐं झंडेमरी में मंशियात सरेआम हलंदड़ आहे। मुख्तलिफ थाणनि जी हदुनि में चर्स शराब मेनपुड़ी ऐं गुटके जो विकिरो जारी आहे। मंशियात वापराइण सबब केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। टंडेजाम ऐं टंडेलयार में कच्चे शराब सबब जानी नुकसान बावजूद मंशियात सरेआम हलंदड़ आहे। उस्मान शाह हुड़ी नसरपुर चंबड़ ऐं झंडेमरी में मंशियात सरेआम हलन लगी आहे। मुख्तलिफ थाणनि जी हदुनि में चर्स शराब मेनपुड़ी ऐं गुटके जो विकिरो जारी आहे। टंडेजाम ऐं टंडेलयार में कच्चे शराब सबब जानी नुकसान बावजूद मंशियात सरेआम हलंदड़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कासिम चाहियो लाइन ते मौजूद आहे। कासिम, उस्मान शाहुड़ी ऐं भरपासे में सरेआम मंशियात जो विकिरो जारी आहे, छा तफ़सील आहिनि? पुलिस छा कार्रवाई कई आहे? जेको टंडेजाम में टंडेलयार जे 20 इंसान जेके जानियूं ज़ाया थियण खां पोइ कच्चे शराब खां पोइ तनके झंडोमरी मुख़्तलिफ़ थाणा आहिनि। नसरपुर आहे, चंबड़ आहे, त्यागूट आहे, उमरसांग आहे, घासोड़ी आहे। इन में का बि कार्रवाई न थी आहे। कच्चे शराब में हलंदड़ आहे। होॾां जेको आहे सो माण्हू मिलो ताप पकड़ियल आहे त जेकॾहिं हेतिरी जानियूं ज़ाया थियनि ऐं पुलिस इंतज़ाम में ख़ामोश बणियल आहे। जॾहिं त इलाइक़े वासी जेके आहिनि सियासी ज़रूरनि जो चवणु आहे जेकॾहिं टंडोलयार ज़िलो मंशियात खां पाक आहे त पोइ हीअ मंशियात के ख़िलाफ़ कार्रवाई कीअं थी रहियूं आहिनि, हीअ सुवालिया बणियल आहे। ऐं हिन मुतालबो कयो आहे IG सिंध खां त टंडोलयार जे मुख़्तलिफ़ थाणनि ते कार्रवाई करे शराब मंशियात पर उन खिलाफ़ कार्रवाई कई वञे। जी ठीक आहे कासिम, महिरबानी, अव्हां तफ़सील ॾिना।